राम तहां कल ॿुधव कि तप कहिड़े कहिड़े तरह जा हूंदा आहिनि। टिन तरहनि जा तप बि थींदा आहिनि, सात्विक, राजस, तामस। हाणे ॿुधो भाई, दान बि टिन तरहनि जा थींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। कीअं टिन तरहनि जा थींदा आहिनि? भगवान श्री कृष्ण चवनि था, हे अर्जुन, दान ॾियणु फर्ज आहे। दान ॾियणु फर्ज आहे, कर्तव्य है, ॾियणु खपे, भगवान जी आज्ञा आहे, धर्म आहे। बसि एतिरी भावना रखी करे अहिड़ी दान करणु खपे। अहिड़ी भावना सां जेको माण्हू दान कंदो आहे पर बदिले में फल न चाहींदो आहे। गीता निष्काम भावना सेखारींदी आहे, निष्काम कर्म कराए मुक्ति ॾेई छॾींदी आहे। बार बार इहा ॻाल्हि ईंदव, ध्यानु ॾेई ॿुधो कि दान करे ऐं मोट न चाहे। मोट याने रिटर्न, नो रिटर्न, बदिले में कुझु न चाहे कि मां हिनखे दान ॾिनो आहे, अॼु बढ़िया, अॼु हिनखे मां मकान ठाराए ॾिनो आहे, अॼु मां हिनखे बढ़िया धन ॾिनो आहे, अॼु मां हिन जे न्याणी जी शादी कराई आहे। हाणे साल ॿ पोइ जेॾी महिल मुंहिंजो कमु पवंदो त इहो माण्हू मुंहिंजे कमु ईंदो, हे बि मुंहिंजी मदद कंदो, हा न। इहो दान न आहे, इहा लेन देन आहे। इहा छा आहे? लेन देन। दिस इज बिजनेस। ये व्यापारिन जा कम आहिनि। लेकिन दान ॾे, बदले में कुछ न चाहे, कोई उम्मीद न रखे। अहिड़ो दान सात्विक दान चइबो आहे। चओ हरे राम। ॾियण वारी शइ बि सुठी हुजे। ईअं न चइजो असां त भाई बदिले में कुछ नथा चाहियूं। हे वीचारो घुमे पियो वेठो, ॾाढी तलब हुअसि, मां हिनखे चयोमांसि वे त मां तोखे नशो करायां थो, मां हिनखे चुकड़ी पीआरे छॾी। वीचारो ॾाढो तड़फे पियो, ॻोल्हे पियो, पैसा कोन हुअसि। मां चयोमांसि घबराए न, बढ़िया जी भरे पी, चङी तरह पी, ऐं हिते ई बेहोश थी किरी पओ। चओ हरे राम। त इहो दान थोरी आहे, इहो त कंहिंखे अञा खानो ख़राबु करणु आहे। दान वारी वस्तु बि सुठी हुजे। चओ हरे कृष्ण। जंहिंसां उनजो भलो थिए। भोजन आहे, अन्न दान आहे, वस्त्र दान आहे, औषध दान आहे। इहे त अखियूं बंदि करे कंहिंखे बि करे था सघो। त दान निष्काम भाव सां फर्ज सम्झी करे, बिना दिखावे जे, इहो बार बार चवणो न पए, सम्झी वञो। आडंबर न हुजे, पाखंड न हुजे, दिखाव न हुजे। इहो दान सात्विक दान आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हाणे ॿुधो भाई, जेको दान क्लेश सां, तकलीफ़ सां ॾिनो वेंदो आहे, ऐं दान जे बदिले में पंहिंजे संसार जा कारज असां सिद्ध करणु चाहींदा आहियूं, इहा आश हूंदी आहे, फल जी कामना रखी करे पोइ दान कंदा आहियूं, उहो दान राजसी आहे। चओ हरे राम। इहो दान कहिड़ो आहे? राजसी दान आहे। कई माण्हू त दान बि पोइ कंदा आहिनि, भई अगरि मुंहिंजी हीअ आश पूरी थी त पोइ मां तव्हांखे गऊ दान कंदुमि, हीअ आश पूरी थी पोइ मां तव्हांखे वॻो पाराईंदुमि, हा न। हीअ आश पूरी थी त पोइ वरी मां हिते दरबार में सेवा कंदुमि, सशर्त बि न। इहे सभु दान जी लिस्ट में न ईंदा। इहे सभु त लोभ लालच जा कम आहिनि, हा न भाई। ॿुधंदा आहियो न, मां मुरादें पूरी कर दे हलवा बांटूंगी, मां मुरादें पूरी कर दे हलवा बांटूंगी, मां मुरादें पूरी कर दे हलवा बांटूंगी। यानी मुराद पूरी पहिरियों कर, हलवो पोइ बाटियां, पोइ अलाए केतिरो बाटे, भॻवान ॼाणे। पर बिना मुराद जे ईअं ई प्रेम में सिक में हलवो बाटे, कंहिंखे चए बि न, माता जो ई सम्झी हलवो बाटे छॾे, इहो सात्विक आहे। ऐं हिसाब किताब इहो राजसी आहे। चओ हरे कृष्ण।
श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। एक बार हिकड़े मंदिर में बजण आया, चो हरि बोल हरि बोल। हिकड़े मंदिर में बजण आया, हिकड़े जो नालो मंगलूराम ऐं बे जो नालो अटकूराम। या घटना तव्हांखे भी खबर है त बिन्ही जी मुराद पहिरियों पूरी थी ऐं चढ़ावो चढ़ाइण पोइ आयो। यानी पहिरियों कंडीशन रखी ऐं हीअ आस पूरी थी त मां एतिरो चढ़ावो चाढ़ींदुमि। बिन्ही जे हथ में सिकनि जी हिकु थैली हुई। हाणे जेको अटकूराम पहिरियों आयो उन अची करे मथो टेकियो, हे प्रभु भगवान दयालु तू केॾो कृपालु आहे, मुंहिंजी आश पूरी कई अथई। हाणे मां त मुहरनि जी थैली भरे आयो आहियां सिकनि जी, ऐं चढ़ाइण बि आयो आहियां छो जो बास थियल हुई, पर घणा चढ़ाया सवाल इहो आहे। तंहिंजे करे मां वीचार कयो आहे त तव्हांजे ऐं विच में हिकिड़ी मां लाइन थो खींचां ऐं सिका फेकियां थो। जेके तव्हां वटि आया उहे तव्हांजा, ऐं जेके रेखा जे हिन पार किरिया लाइन जे उहे कंहिंजा मुंहिंजा। ईअं चई करे पाण भगवान ऐं विच में पंहिंजे में हिकिड़ो चाक खणी करे हिकिड़ी लाइन खीचे ऐं सिक्का ख़ुदि खे ई फेकणा आहिनि। ध्यानु ॾियो, पहिरियों सिक्को भगवान ॾे, ॿियों सिक्को भगवान ॾे, पोइ सिधो सभ जा सभु सिक्का पाण ॾे फेकियईं, वरी ॿ चारि सिक्का भगवान ॾे। चई भगवान केॾा दयालु आहियो, एॾा घटि रखियो, ॿिया सभु मूंखे ई ॾेई छॾियो। बलहार ॾाढा कृपालु आहियो। सभु सिक्का समेटे थैलीअ में विझी ऐं चए पियो शुक्र आहे प्रभु तव्हां केॾा न दीन दयालु, बसि झोलियूं भरण ॼाणो था। हाणे आयो नंबर मंगलूराम जो। चई भगत सही न आहे प्रभु, हे लोभी लालची भगत जेको आहे तव्हां में ऐं पाण में फेर करण वारो आहे, भेद करण वारो आहे। विच में लाइन खींची अथई, भक्त ऐं भगवान जे विच में इहा लाइन शोभा नथी ॾे। मां अहिड़ो स्वार्थी न आहियां प्रभु, मां डायरेक्ट अर्पण कंदुसि, कोई लाइन न खींचींदुमि। अच्छा, मां बि थैली भरे आयो आहियां, मुंहिंजी बि बास पूरी थी आहे, मां बि घणा ॼां। सवाल इहो आहे, इन करे तव्हांखे चवंदा आहिनि नीली छतरी वारा। भगवान जो नालो आहे नीली छतरी वाला। इहो सॼो आकाश उनजी छतरी आहे। ऊपर वाला इहो बि तव्हांजो नालो आहे, ऊपर वाला। तंहिंजे करे सभु सिक्का सभ जा सभु मां तव्हांखे अर्पण कंदुमि, मथे उछलाईंदुमि। जेके तव्हांखे वणनि तव्हां रखी वठो, ऐं जेके तव्हांखे मूंखे ॼणनि तव्हां मूंखे ॾेई छॾियो। पोइ हिकु हिकु सिक्को करे ॿ ॿ ॾह ॾह करे सभु आकाश में फिटिके। भगवान केॾा दयालु, केॾा कृपालु, सभु सिक्का मूंखे ॾेई छॾियो। तव्हांखे ज़रूरत बि कहिड़ी आहे? लक्ष्मी माता त तव्हांजी सेवा कंदी आहे। वाह प्रभु, सच में तव्हां ॾाढा दयालु आहियो। हरे राम। सभु सिक्का खणी वापसि आयो। त इहो दान न चइबो आहे। हाणे ॿुधाइनि था तामसी दान कहिड़ो हूंदो आहे। ध्यानु ॾेई ॿुधो भाई। जेको दान सत्कार जे बिना, यानी दान जेको वठे तो उनजो कोई मान सम्मान कोन्हे, बस दान ही आहे। कई माण्हू दान कंदा आहिनि न, दूर से हटो, बैठे रहो, हल्ला क्यों करते हो, ये टाइम है आने का, सुबह सुबह पहुंच गए। तो अपमान सहित दान। चो हरे राम, यो तामसी दान आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। त जेको दान सत्कार जे बिना गैर जरूरतन वारन खे, जेके जरूरत कोन्हे उनखे दान, ताकि मुंहिंजो नालो थिए, मुंहिंजी वाहवाही थिए। गरीब खे दान ॾियण में मुंहिंजी वाहवाही थींदी कोन, जाते नालो लिखजे,
माण्हू 1000 ॾिसण वारा हुजनि, फोटो खींचण वारा हुजनि, अख़बार में फोटो छपे, उते पोइ जाते ज़रूरत नाहे उते बि माण्हू दान कंदा आहिनि, ऐं जाते ज़रूरत आहे उते बि न कंदा आहिनि, छो जो उन्हनि खे उते नालो न थींदो। इहो तामसी दान तो ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई। दान सां गॾु सम्मान हुजे, श्रद्धा हुजे, सिक हुजे, प्रेम हुजे, आदर हुजे। डांटे फटकारे करे, चिल्लाए करे, प्रताड़ित करे कंहिंखे दान करणु तामसी दान। हरे राम। ॿियो दान अभक्ष शयूं जेके न खाइण खपनि, जेके शयूं न वापारणु खपनि, जीअं नशे वारी शयूं थियूं, मांसाहार थियो, बासी शयूं थियूं, शइ ख़राब थी वई आहे, दान करे छॾियो। अरे कहिड़ी शइ आहे, कल्ह ॾाढी बढ़िया भाॼी ठाही से मलाई कोफ्ता, पोइ बदबू हणी आहिनि, ख़राब थी आहे, ॾेई छॾ ॾेई छॾ ॾेई छॾी, दान करे छॾ। इहो तामसी दान अथव। चओ हरे राम। इहो भॻवान खे स्वीकार कोन्हे। चोरी, लुट फुर, नीच कर्म करण वारनि खे जेको दान कयो वेंदो आहे, उहो सभु तामसी दान चयो वियो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे हरे राम। अच्छा, हिन जे अलावा हिकिड़ी ॻाल्हि संत चवंदा आहिनि कि दान जेको असां कयूं था, उहा कमाई बि ईमानदारीअ जी हुजे, हा न। अगर ईमानदारी जी कमाई ना है, बेईमानी जी कमाई आ, चोरी जी कमाई आ, भ्रष्टाचार जी कमाई आ, तो जंहिंजो पैसो लूटियो आ, दान जो लाभ भी उनखे मिलंदो। समझो था न। मान लो ठगी करे कंहिं लख रुपयो कमाए वरतो, ऐं उन में 20,000 दान की, तो 20,000 दान जो फल मिलंदो उनखे जेको ठगी करे आयो आहे, ऐं खुद के 1 लख चोरी करण जो दंड मिलंदो, उनखे सजा मिलंदी। पंहिंजा पैसा थोड़ी दान की, ठगी करे ॿियनि खां दान की। इन करे कमाई भी ईमानदारी जी हुजे। चओ हरे कृष्ण। मेहनत जी कमाई हुजे। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वरी चो भाई हरि बोल, हरि बोल, हरि बोल। मंगलूराम वेठो दुकान ते, हिकिड़ो भिखारी आयो, अची बर्तन रखी, चईसि यस, ठक रखी, यानी ॾे। माण्हू त कई डिॼी वेंदा आहिनि, कई तरह तरह जा भिखारी हूंदा आहिनि, नो चोस त तुरंत हली वञे। टाइम ख़राब न कर, असां बि कम वारा आहियूं। मंगलूराम नाराज थियो, छोड़े, तू तो हट्टो कट्टो जवान आ, मेहनत करे छो तो खाए। यो डायलॉग परमानेंट आ, सब हणंदा आहिनि अक्सर। चओ जय श्री कृष्ण। चवंदा आहिनि तू छो तो बढ़िया कमाए करे खाए, छा तो करे इहो। हाणे वो भी अजीबो गरीबो भिखारी, उन चईसि छो मेहनत जी ॻाल्हि था चओ, तव्हां कॾहिं भीख मांगी आ? चई न, मां कॾहिं भीख न मांगी आ भाई, मां काॾो भीख मांगी। तव्हांखे ख़बर है केतिरी मेहनत लॻंदी आहे भीख मांगण में। एसी हलियो तो दुकान ते वेठा आहियो, कुर्सीअ ते बालम ठही करे, ऐं चओ था मेहनत कंदो कर, कलाक खणी कटोरो घुमो मूंसां त पतो पइजी वेंदव मेहनत कंहिंखे चइबी आहे। हरे राम। ॻाल्हि वाकई सही आहे। हित दातार जी देन आहे। कई कोट घाले थक पाए, कई कोट बैठत ही खाए। मंगलूराम थदो थियो, चई भैया इन सां न पुॼी सघिबो। चओ जय श्री कृष्ण। ये तव्हांखे ख़बर है, बस चई था वञो पिया, मेहनत मेहनत चवण जाणो। घुमो फिरो थोड़ो उस में निकिरो न, 6-6 घंटा तो पतो पवंदो कि मेहनत कबी आहे। 10 जगहनि ते वञ त 2 माण्हू पैसा मुश्किल सां ॾींदा आहिनि, कई घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, कई तिरस्कार कंदा आहिनि, कई भॼाए कढंदा आहिनि, उहो सभु सहन करणो पवंदो आहे। छा तव्हां कहिड़ो हानि लाभ सहंदा आहियो? सेठ जी चुप वीचारो नरम थियो, चई न न मां भाई हाणे ग़लति न मञ, तूं एॾनि ॾींहंनि खां पोइ आयो आहे, मां त तोखे यादि पियो कयां। हा, एॾा ॾींहं काथे तूं, एॾा ॾींहं आयो न आहे तूं। चओ जय श्री कृष्ण। चई हाणे मां स्थान बदिले छॾियो आहे, स्थान बदिले छॾियो आहे। चई हा, हाणे मां बस स्टैंड न ईंदो आहियां, हाणे मां बंधुआ पारां होॾे वेंदो आहियां। छो? कि बस स्टैंड जो जेको एरिया आहे मां पंहिंजे जीजाजीअ खे ॾेई छॾियो आहे, हाणे हिते उहो ईंदो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे।
श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। पतो ही न पवंदो आहे भगवान जो हिसाब किताब। पहिरियों मां हिते मंदिर ते वेही करे बस स्टैंड जे बढ़िया वेहंदो हुउमि, रोज़ मांगींदो हुउमि, त आख़िरी सुबुह खां शाम ताईं विया ॾिसां त पोइ 40 रुपया 50 रुपया 40 रुपया। हिकु ॾींहुं अचां पियो त विच में तेज बरसाति पइजी वई। हिकिड़ी जॻह हुई, उते ई बीह रहियमि। पतो न हुयो उते कोई मदिरालय हुयो, मंदिर न हुयो, मदिरालय। हाणे उते जेके बि अचनि पिया वीचारा हिलंदा डुलंदा पिया अचनि। ऐं मां घुरान पियो त वीचारा हीअं अखियूं खोले पूरे ॾिसनि पिया। कोई 50 जो नोट, कोई 100 जो नोट, कोई 10 जो नोट, कोई 20 जो नोट। ऐं जो 2-4 कलाक ई वेठुमि शाम जो उथां ॾिसां त 500 रुपया। मंदिर में 50, मदिरालय में 500। तॾहिं मां ॾोरा पोइ ॾिनो, भॻवान रहंदा किथे आहियो ऐं एड्रेस किथां जी ॾींदा आहियो। रोज़ अची मंदिर में तव्हांखे ॻोल्हींदो आहियां ऐं झोली वरी हिते था भरियो पिया। चओ जय श्री कृष्ण। हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद। इन करे दान जा भी नियम आहिनि भाई। दान जेको कयूं असां सात्विक भी कयूं, माण्हू भी सात्विक हुजे, पदार्थ सुठा हुजनि, बदले में कुछ न चाहियूं, ऐं पाखंड दिखावो भी कुछ न हुजे। उन दान जो लाभ थींदो आहे। उहो दान प्रभुअ खे पहुचंदो आहे। भगवान उहो दान स्वीकार कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।